अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां आहियां रहीम बख्श पंवर। सबका पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, सिजावल जुण जो वेझो ॻोठ हैदर ॾेथो में बासरन मुबैना 115 साल क़दीमी क़ब्रिस्तान ते कब्ज़ो करण जी कोशिश। सवे क़बरूं ढाहे पट करे छॾियूं। अहिड़े अमल जी ख़बर पवण ते ॻोठ हैदर ॾेथो जा रहवासी मज़ामत ते लही आया। बासरन ॾेथा बिरादरी जे माण्हुनि खे धमकियूं ऐं धिका ॾेई क़ब्रिस्तान मां कढी छॾियो। ॾेथा बिरादरी एहतिजाज कंदे तपेदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते सिराई मंज़ूर ॾेथो, हाजी खान ॾेथो, अता मोहम्मद ॾेथो ऐं ॿियनि अहिड़े अमल जी DIG लाड़काणो SSP कंबर शेदातकोट खां अपील कई आहे त इन अमल में मलूस जवाबदार तपेदार ज़ाहिद तुनियो खलील तुनियो ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में नुक़सान जो ज़िम्मेवार कंबर शेदातकोट ज़िले जी इंतज़ामिया हूंदी। नवाब शाह शहीद बेनज़ीर भुट्टो वेटनरी एंड एनिमल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद फारूक हसन पाकिस्तान में तुर्की जे सफ़ीर सां ख़ुसूसी मुलाक़ात कई। हिन मौक़े ते तुर्की जे सफ़ीर डॉक्टर मोहम्मद फारूक हसन खे यकीन ॾियारियो त संदसि पैगाम ज़रूरु पहुचायो वेंदो। तुर्की जे समूरनि यूनिवर्सिटियुनि खे पाकिस्तान ऐं तुर्की जे यूनिवर्सिटी जे विच में लाॻापन खे वधीक हथी वठाइण लाइ किरदारु अदा कयो वेंदो। हिन मौक़े ते वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद फारूक हसन तुर्की जे सफ़ीर खे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो ऐं एज़ाज़ी शील्ड पिणु पेश कई। बुलड़ी शाह करीम पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध जे फाइनेंस सेक्रेटरी ऐं साबिक़ MPA मरहूम हाजी अब्दुल खालिक सूमरो जी घरवारी MPA अब्दुल करीम सूमरो जी वालदा 72 वरहनि जी ॼमार में लाॾाणो करे वई। मरहूम जे मड़ खे संदसि बुलड़ी शाह करीम वेझो अबाणे ॻोठ जनान सूमरो आंदो वियो, जिते जनाज़े निमाज़ अदा कई वई। जनाज़े निमाज़ में MPA सैयद एजाज शाह बुखारी, साबिक़ ज़िले चेयरमैन सैयद ज़ीशान शाह, PTI अॻवान सैयद ज़ुल्फ़िकार शाह ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवान ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। ॿिए तरफ़ सियासी समाजी अॻवाननि जो MPA अब्दुल करीम सूमरे सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। घोटकी में मुबैना नकली खाद बीज विकिरो थियण लॻो। नाक़िस बीज विकिरो करण वारे अमल ख़िलाफ़ मीरपुर माथेलो में जस्कम जी सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जस्कम जे कारकुननि प्रेस क्लब खां रैली कढी शहर जो गश्त करे भिटाई चौक ते मुज़ाहिरो कयो। कारकुननि एग्रीकल्चर खाते जे करप्ट ऑफिसर ऐं डीलरनि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे जस्कम ज़िले सदर फ़क़ीर रमज़ान कलोड़, मीर हसन लाशारी, वहीद सिंधी, हनीफ़ सूमरो, एडवोकेट नवीद मलाणो ऐं ॿियनि चयो त एग्रीकल्चर खाते जी आशीर्वाद सां ज़िले घोटकी में नकली खाद DAP सरेआम विकिरो थियण सबबि आबादगार कंगाल थी विया आहिनि। हुन इल्ज़ाम हयो त नकली DAP खाद हलंदड़ डीलर खां ज़राअत खाते वारा लखें रुपया वठी खुलेआम विकिरे जी इजाज़त ॾेई छॾी आहे। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त DC घोटकी ऐं एग्रीकल्चर खातो आबादगारनि सां माटेली मां वारो रवैयो इख्तियार करे रहिया आहिनि। नोटिस वठी कार्रवाई कई वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो Facebook ऐं YouTube पेज डेली कल्याण।